का तकलीफ़ ईंदी हुई, को मसलो पेश ईंदो हो, हज़रत मूसा काज़मीन जी कबर ते वञी उते दुआ घुरंदो हुउसि, मुंहिंजा मौला हिन हज़रत मूसा काज़मीन जी कबर जो वास्तो थी मुंहिंजी दुआ क़बूल कर। हज़रत अबू अली खलाल मुहद्दिस तो फरमाए त मां हथ खणी दुआ घुरी, हथ हेठि कंदो त रब मुंहिंजी दुआ हज़रत मूसा काज़मीन जी कबर जे सदके अॻे ई क़बूल करे छॾींदो। नचे सुभान अल्लाह। पोइ ख़बर पई त असां अल्लाह जे वलियनि ते इन जे करे वेंदा आहियूं, वलियनि जो दामन न छॾंदा, अल्लाह जे दोस्तनि जो दामन तू न छॾ। पोइ रब बि पंहिंजे दोस्तनि जो आहे, अल्लाह दोस्तनि जी ॻाल्हि मञे थो, दोस्तनि जी इज़त करे थो, रब पंहिंजे दोस्तनि सां प्यार करे थो। अल्हम्दुलिल्लाह सुन्नी उॾेरे लाल जा मुस्लमानो, तव्हां जेकॾहिं हिमत कंदो, ईअं ई हिमत कंदो जीअं अॼु कई अथव, त इंशा अल्लाहुल अज़ीम तव्हांजे शहर में महबूब हर घिटी ऐं गली गली में या रसूल अल्लाह जी तमार होगी, हर घर में बच्चे बच्चे जी जुबान ते लब्बैक या रसूल अल्लाह जी निदा होगी। इंशा अल्लाह वक्त जा हुक्मरान भी तव्हां सां गॾु साथ ॾींदा, छो त हुक्मराननि खे बि ख़बर आहे, इंतज़ामिया खे बि ख़बर आहे। तूं तो चवे त परमिशन रद्द कयो, छो त परमिशन रद्द तॾहिं करनि जॾहिं सुन्नियुनि में ऐब ॾिसनि, सुन्नियुनि में को गार ॾिसनि, गारियूं बि तूं ॾींदो आहे, लानतूं बि तूं विझंदो आहे मुस्लमाननि जे मथां। हाणे बि हिकड़े मुल्लनि तकरीर कई आहे, असांजे सिंध जे माए नाज़ आलिम दीन मुनाज़िर इस्लाम मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी साहब जे लाइ लफ़्ज़नि में लानत जी फिटकार कई अथनि। हिन लाड़ जे इलाइक़े मां कल्ह जलसो करे आयो आहियां, अल्हम्दुलिल्लाह उते मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई अथनि, पर ॾुख ॾाढो थियो आहे जो मुल्ला नालो वठी था लानतूं करनि। मां तो चवां था जेकॾहिं को बि माण्हू थुक खणी आसमान ॾे उछलाए त इहा थुक बूथ में ईंदसि या न ईंदसि। ऐं मुफ्ती साहब खे अल्लाह चेहरो बि अहिड़ो ॾिनो आहे जेको लानत मोकिलींदुसि, अल्लाह उन टाइम लानत उन जे बूथ में वराए उछलंदो ऐं चवंदो त महबूब जे आशिक़ ते लानत उछलाए। ॻाल्हायो छो नथा? लानत जो जेको हक़दार आहे उन ते वसंदी, सुन्नी रहमत जो हक़दार आहे। ठीक आहे, इहो तुंहिंजो कमु आहे जो तूं भले जीअं कर, असांजो कमु आहे महबूब जे बच्चन, महबूब जे साहबन, महबूब जे गुलामन, महबूब जे मञण वारन, महबूब जे आशिकन जो तज़किरो कंदासीं, हमेशा कंदा रहंदासीं। जनाब डीएसपी अब्दुल अजीज बलोच साहब पियो चवे सही असांजो कमु आहे पंहिंजो प्रोग्राम ॿुधाइण, ॿिए सां असांजो कहिड़ो वास्तो आहे? मुंहिंजो ॻाल्हि बरहक़ आहे, ॿिए सां असांजो वास्तो न आहे। अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजो प्रोग्राम ॿुधाईंदासीं, ॿुधण सां इंशा अल्लाह जेकॾहिं हूंदसि का ईमान जी ज़रिए त वरी नओं कलमो भरे ॾींदो। बस चंदो इहो तो घुरां, जेकॾहिं अल्लाह ताला तव्हांखे पुटनि जी औलाद ॾिनी आहे, हिकु या ॿ या टे या चारि, अॼु वाइदो कयो त हिकिड़ो पुट अहल सुन्नत वल जमात जे मदरसे में क़ुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम कंदुसि। ॿई हथ मथे कयो मां ॾिसां। सुभान अल्लाह। हमरान हिकिड़े हथ जल्दी हेठि कया, शायदि शादी कयल न आहे। सोचींदा असांखे माई कोन्हे त पुट काॾो आया। मां ॿुधायां हिकिड़ो कराचीअ में, हिकिड़ो हैदराबाद में, हिकिड़ो सखर में पुलिस जो हिकिड़ो एस आया, हिकिड़ो जमादार आहे, टे पुट अथसि, टई पुट क़ुरान जा हाफ़िज़, टे पुट टई क़ुरान जा हाफ़िज़। मां हैरान थी वियुसि, मां चयो तूं पुलिस जो जमादार थी करे? चई साईं असां त गुनाहगार आहियूं, मन किथे बच्चा हाफ़िज़ थी पवनि उन्हनि जे करे बख़्शिजी वञे। ॾाढे न चयो तूं तो चवे त पुलिस जे जमादार को घटि ॻाल्हि जा। हज़रत पीर अल्लाह ॾितो साईं तो न ॿुधो आहे खोसो, पीर अल्लाह ॾितो खोसो रहमतुल्लाह अलैह, हज़रत पीर मिठा साईं जो ख़लीफ़ो थी गुज़रियो। अॼु बि मेहर जे भरिसां बेटे रोड सां उन जी दरगाह हुआ, पर बुजुर्ग थोरे अरसे खां बाद विसाल करे वियो। सॼो बलोचिस्तान बुजुर्ग जो मुरीद आहे, पर जिते तकरीर कंदो हो न, जीअं कुकुड़ खे तकबीर ॾेई उछले, ईअं माण्हू जॾहिं पीर मिठा ते नज़र पेस, काॾे उछले नौकरी सभु कुझु ख़त्म करे उते दरगाह ते वेठी वियो, मस्तानो दीवानो थी वियो। आख़िरी वक़्त में पीर मिठा साईं फरमायो, ओ जमादार किथे? सदा आशिक जमादार वठी आया जमादार खे। जमादार वात खोल, जमादार वात खोलो। पीर मिठा फूक आयसि, ख़ुदा जो कसम बुजुर्ग जे विसाल खां पोइ 3 ॾींहं बेहोश हो। जॾहिं 3 ॾींहंनि खां बाद होश थियुसि, कपिड़ा पाए जो वाइज़ करे पियो त अॼु मौलवी गुल मोहम्मद जो वाइज़ किथे, ॿिए जो वाइज़ किथे, केस त ॿुधंदे रियात निकिरी वेंदी अथई। ऐं उन बुजुर्ग इश्क जी अहिड़ी चोट ते एॾा शाइर लिखिया आहिनि जो पुलिस जे जमादारी मां वली कामिल थी।
सुभान अल्लाह। वो तो थे इश्क पवाया मच मच मचेरा लाती बिरह बहारी अल्लाह। ओ लोग मरेंगे मैंने मलामत और खियाम खलकत तो सारी अल्लाह। इश्क पवाया मच मच मचेरा लाती बिरह बहारी अल्लाह। सुभान अल्लाह। हादिया मिलिया हज की तो से और रबर मिलिया हज की तो से दिल का सौदा हज की तो से वहां पर सुवा पारी अल्लाह। इसका पवाया मच मच मचेरा लाते बिरह बहारी अल्लाह। बुजुर्ग जा एड़ा एड़ा शेर जो पढ़े तो जज्ब होती नचे सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। पीर मिठा सही, पीर मिठा सही, दुनिया के रंगे, दुनिया के रंगे। अल्हम्दुलिल्लाह मुझा दोस्तों खुदा जा दोस्त जेके आया न वली उन्हनि जी तबलीग इहा हुई निगाह खंदा ये जो नजर खंदा न तिए काफर भी कलमो भरे मुसलमान थी। सुभान अल्लाह। हजरत मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी सुभान अल्लाह। जने पांजे मुर्शिद जे हुकुम मुताबिक वनी अजमेर पहुतो। अजमेर जे ॿाहिरां हिकिड़ो पाणीअ जो तलाउ हो, बुजुर्ग उन तलाउ जे भरिसां वञी वेही रहियो। जॾहिं मुर्शिद जो हुकुम थियो वञ इन इलाके में तबलीग कर। हाणे जो बुजुर्ग वेची वियो जेका औरत वाणियाणी अचे पाणी भरण बुजुर्ग ते नज़र जो पवे त पढ़े ला इलाहा इल्लल्लाह पाणी मथे ते वाणियाणी जो मोटे त कलमो भरंदी अचे, मर्द वञे त कलमो पढ़ंदो अचे। अची इंडिया में बाह भरी वई। अजमेर में हेॾे जेको पाणीअ जे तलाउ ते को बुजुर्ग वेठो आहे जेको ॾिसे त मोटे तो कलमो भरियो थो अचे। इंडिया जी हुकूमत हिंदुस्तान जी हुकूमत ऐलान कयो बुजुर्ग खे गिरफ्तार कयो या इन बुजुर्ग खे तो भॼायो इते तलाउ ते न वेही। आया बुजुर्ग वटि चई बाबा हिते छो वेठो आहीं? चई अदा पाणी वेझो आहे मां वज़ू वग़ैरह करे नमाज़ पढ़ंदो आहियां हिते वेठो आहियां भरिसां मां तव्हांखे तकलीफ़ कहिड़ी थो ॾियां? मुझे वेहण मां तू नाराज़ छो आई? मां त ॻाल्हायां ई कोन थो। चई तू ॻाल्हाए या न ॻाल्हाए तू माण्हुनि खे ईअं ॾिसे थो न तू तके थो माण्हू निगाह में बुजुर्ग खे चयूं बाबा न हितो उथी। बुजुर्ग चवण लॻो मां उथंदुसि त पाणी जो लोटो भरियो ईंदो मारे। चई लोटा भली तू ॾह भर पर जान छॾी तो उथी। बुजुर्ग लोटो खणी हीअं जो तलाउ में आयो त सॼो तलाउ लोटे में बुजुर्ग हलियो थो वञे। तलाउ जो सुकी वठी वाया भला ओ साईं तलाउ छो थो सुकायो? चइबा मां पाणी भरियो आहे लोटो भरियो थो न मुंहिंजो तलाउ सां छा? चइसि महिरबानी करियो लोटो हार तलाउ में असां उन मरी वेंदासीं। चइबो या त मूंखे छॾियो मां वेहां न त मां पंहिंजो लोटो भरियो थो वञां। खुदा जो कसम आहे मुस्लमान त मुस्लमान पर इंडिया जे हिंदुअनि खे बि बुजुर्ग जे दरगाह जी हाज़िरी भरणी पई। ये हुया खुदा जा दोस्त जन निगाहनि सां दीन जो कमु कयो। अल्हम्दुलिल्लाह इहो चंदो जेको घुरियो माए ॾींदे बि सही आहे छड़ो सुभान अल्लाह जो दौर। हिकिड़ो पुट पढ़ा हिकिड़ो भली गिट मिट जे हवाले कर हिकिड़े खे भली बकरी चारा सुरा थत बुज़ा छार यखे मेही हवाला यखे अंग्रेजी हवाला यखे यार त बिल के कुरान पढ़ी वायदो कर मुझे ख्याल में तव्हां सोचो था असां त हिते मौलवी गुल मोहम्मद वटि हिकु त ईदगाह में जलसो करायो था। हिकु ईदगाह मौलवी गुल मोहम्मद वायदो बि करे वञूं ख़बर न आहे घर में मायूं बि मञे न लॻे मञे। अब सुभाणे हाफ़िज़ बिशारत जे मदरसे में छोकिरो छॾिणो आहे माई जो चवे मुंहिंजो पुटु प्यारो आहे मां न छॾींदसि पोइ। पर सुन्नी मायनि जा मारियल न हूंदा आहिनि मुड़ुस माण्हू हूंदा आहिनि। मुड़ुस माण्हू आहिनि त हिकिड़ो पुटु अरे वाइदो कर हाणे जेकॾहिं तो शादी न कई आहे तूं नंढड़ो हुई असां दुआ था घुरूं या अल्लाह तूं हिनखे नेक साले शादी ॾे वरी उन मां नेक साले पुटु ॾेसि ऐं नेक साले पुटु ॾेसि त अल्लाह वरी उन पुट खे क़ुर जो हाफ़िज़ आलिम बणाए सुन्नी जे मदरसे में। हाणे था मथे कर ॾिसां तूं त घबराइजी वई त मौलवी गुल मोहम्मद पैसा घुरंदे तूं छा ॾींदे अबा बेटा इज़ा फरमाए तो पिन्या दर न पिन मत पिन दे पूरत न पव उनी दर वनी पिन जेको ॾई न पचारई। हां
तू छा ॾींदे मूंखे अचण सां वॻा मिलिया अचरकूं मिलियूं पैसा मिलिया ॾोकर मिलिया सभु कुझु मिलियो आहे ऐं मानी इंतज़ार में पई आहे मौलवी साहब अचो खा वरी पुछा करे सभा छोकिरे खे मौलवी बणा हाफ़िज़ बणा छोकिरे खे मौलवी कयां हाफ़िज़ कयां छोरो मर्दो बुख तव्हां कॾहिं ॾिठो आहे को मुल्लो बुख में हुजे हाँ साईं जमादार अखबार तो पढ़दो हूंदे न कॾहिं कंहिं अखबार में पढ़ियो थी फलानी जाते मुल्ला बुख मरी वियो अञा बि ईअं मरंदे त सिपाही बुख मरी वियो वॾेरो बुख मरी वियो हारी बुख मरी वियो पर कॾहिं ईअं ॿुधो थी त मुल्लो बुख में ऐं ईअं ज़रूर ॿुधो हूंदो कॾहिं त खाई खाई फाटी मरी वियो अदा क़ुरान वारा कॾहिं बुख न मरंदा आहिनि क़ुरान वारा ऐं क़ुरान वारनि खे ख़ुदा बुख मारींदो अल्लाह त दुश्मन खे बि खाराए पोइ जेके अल्लाह खे नथा मञनि उन्हनि खे बि खाराए पोइ असांखे न खाराईंदो ऐं असांखे ईअं थो खाराए अञा बलोचिस्तान में रवानो न थियो आहे सखर मां फोन आई आप मौलवी साहब तव्हां उॾेरे लाल वेंदो न हा साईं नाश्तो असां वटि कजो उतां निकिता हूं त काज़ी अहमद मां फोन आई हा साईं तव्हां उॾेरे लाल वेंदो हा बाबा उॾेरे लाल वेंदो मां चाहंदो असां वटि कजो ॻाल्हायो छो न था हितों खां मां पंजाब ते निकिरा त होटल जो मुंहुं न ॾिसंदा आहियूं मानी असांजे पुछा आहे पोइ ॿुधाए इहो त छड़ो महबूब जो शान था बयान कयूं इहा इज़त आहे ऐं उन महबूब जो शान छा हूंदो उन महबूब जो शान छा हूंदो हेॾे तवजो करे हाणे हिकिड़ो चंदो घुरियो मां ॿियो चंदो ॾियो हाणे त पक थी वई तो पैसा न घुरंदो उहो त हो कयो हाणे ॿियो चंदो इहो आहे रात जो सुम्हंदा आहियो सुम्हण जे वक़्तु वुज़ू करे मुंहुं मदीने दे करे 100 दाणनि वारी तस्बीह खणी ऐं महबूब ते 100 भेरा दुरूद पढ़ी पोइ सुम्हंदो कर ऐं 5 मिंट बि न लॻंदा घणा मिंट बि न लॻंदा 5 मिंट बि न लॻंदा जे महबूब जा एतिरा थोरा अथई जो लाहिण खां बि दोरा ऐं उन ते दुरूद जी तस्बीह पढ़ी सुम्ह उम्मीद आहे हिकिड़ी राति अहिड़ी ईंदी जो दीदार जा पर्दा हटी वेंदा महबूब खे पंहिंजे जो चेहरो पंहिंजे अखियुनि सां ॾिसी वठंदो इहो का चंदो हथ मथे नथो करी दुरूद जी ॻाल्हि कई मां पोइ बि आस्ते थो चवे इंशाअल्लाह छो त दुरूद सलात में हुजे सुणे नबीअ जी दुआ बि आहे दुआ बि आहे कठे समूरन फरिश्तन जे चपाण मोकिलींदो ख़ुदा बि आहे अब मोकिलींदो तव्हां बि दुरूद हा ठीकु ऐं टियों चंदो ऐसा न घुरंदो साहो त कयो हा न हमरा हिकिड़े खे मौलवी पेशाब पियो करे वाइज़ मौलवी साहब चयो त बाबा अल्लाह रिज़्क़ ॾियण वारो आहे रिज़्क़ ख़ुदा ढो त ॾींदो सभ खे बुख न मारींदो तव्हां अल्लाह जी इबादत कयो अल्लाह खे राज़ी कयो ॿियो हमरा रस्त वेठो हेठि चईसीं जे रोज़ी न कयूं कमकार न कयूं दुकान न कयूं बसि सभु छड़ो दीन जे गॾु लॻी पोइ अल्लाह कीअं ॾींदो चई बाबा अल्लाह ॾींदो चई ठीकु आहे पोइ मां जबलनि में थो वञा ॾिसां अल्लाह मानी खाराईंदो ओतिरो कुल्हे त रखी पहाड़नि में वियो जंगल में हिकिड़े वण जे छांव जे हेठो कपिड़ो मथो विझी सुम्ही पियो चई ॾिसां अल्लाह हिते मानी खाराए न का आबादी न का वसऊं न को घर वेझो का शइ न जंगल में सुतो पियो आहे उतां खां काफ़िलो गुज़रियो काफ़िले वारनि ॾिठो यार वण बीठो आहे हिते वञी इन जे साए में मानी खाई पोइ अॻिते काफ़िले वारा जो अचनि त हमरा सुतो पियो आहे काफ़िले वारे अमीर चयो त भाई हिनखे उथारे त मानी खाराए हिन चयो यार मानी खाराइण वारा त हिते पुॼी विया मौलवी त सच चयो हाणे चई भल ठीकु आहे मां मानी खाईंदुसि न त काफ़िले वारो ज़ोर ई खाराईंदो त हिन छप हणी सुम्ही काफ़िले वारो उथी 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 मानी खा हे चुप माने चयो अमीर खे साईं बेहोश आहे चई भाई बुख जे करे बेहोश हूंदो माखीअ मखण मिलाए खारायो पोइ हां जी टेक थिएसि त पोइ मानी खारायो हिन जो ॿुधी वरितो त ॾंद बंदि थी छा कई ॾंद छा कई ॾंद बंदि भली कयो यारी बंदि न कजो ॿारहीं बंदि न कजो उर्स बंदि न कजो
खैर खैरात बंद न कजो ॻाल्हायो छो न था सलात बंद न कजो हुन दंद बंद कया बंद जो कई त काफ़िले वारनि ॿुधायो अमीर खे साईं इन जा त दंद बि बंद आहिनि काथूं माखी मखण काॾों खारायूं अमीर चयो त इन जा ॿ दंद भॼूं माखी मखण खारायोसि दंदनि जो ख़ैर आहे जवान जी जान बची पवे हाणे ॾिठई त दंद था वञनि हिकिड़े चप हेठि छिके ॿिए मथे ते पियो पत्थर पियो हाणे त टहक ॾेई उथी वई रही खिली मथे ॾिसी या वाके मुंहिंजा अला खाराईंदो त आहे पर दंद भंजराए बि खाराईंदो ई मञणो पियो त तूं दंद भंजराए बि खाराईंदो ओ मुंहिंजा अदा हराम खाइण खां बच खुदा जो कसम आहे रोज़ी जो मालिक ज़ामिन रब हराम खां पाण खे बचा पंहिंजे बच्चन खे हराम खाइण खां बचा व्याज खां बचा व्याज जी बीमारी अॻे हिंदुनि वटि हुई हाणे असां मुस्लमाननि खां बि वधीक हिंदुनि खां बि वधीक मुस्लमान व्याज थो वठे खुदा बचाए ऐं व्याज जे गुनाह जी बि ख़बर अथई ऐं गिला ग़ीबत बि न कर रुश्वत बि न वठ ॾाढे चओ सुभान अल्लाह ऐं मां सिपाही बिरादरनि खे त चवां तव्हां बि रोड ते फुरबुर घटि कयो ये भी असांजा दोस्त आहिनि मुस्लमान हाँ इहे बि घटि करनि 10 5 50 में कुछ भी पूरा त न पवंदो मालिक ते भरोसो रख तुंहिंजी त पगार अञा 8-10 हज़ार हूंदी जंहिं मुला जी पगार 3000 महीने में न मास्टर जा खीसा वञी ॾिस 28 तारीख़ खाली ऐं मौलवी जो खीसो ॾिस त नोट मथो पियो इहो मुंहिंजो आज़मू थियो जंहिंजी पगार 3000 हिकिड़ो सीएन जी पंप वारो आहे मुंहिंजो दोस्त अमीर माण्हू आहे सो मूंखे वठी वियो पंप जे अंदरि दुआ मांगो सर मां वरी दुआ पियो घुरांसि उते हिकिड़ो हेल्पर ईअं बंदूक सां बीठो हुजे छा चवंदा आहिनि चौकीदार हो विझंदा आहिनि जेके तेल सीएन जी मुंहिंजो सर हिन जी पगार घणी आहे कंहिंजी 5000 कंहिंजी 6000 कंहिंजी 7000 हो हुन चौकीदार जी बि 7000 वरी मस्जिद में वियासीं निमाज़ पढ़ाइण मौलवी पियो पढ़ाए निमाज़ मुंहिंजी हिन जी पगार घणी आहे 3000 मां जो तूं दा जूता खाईंदे क्यों सर मां जो बंदूक छड़ो खयूं बीठो आहे उनजी पगार 7000 वो सीएन जी तो भरे हो हे जो 5 वक्त नमाज तो पढ़ाए बांगू तो दे मस्जिद के झाड़ू तो दे उनकी पगार 3000 जी फिर कितनी करूं जो जूते नहीं खाऊंगा मैंने बोला इसके भी 6000 खा चलो 6000 वो मौलवी पे जैसे चंगो तो नमाज पढ़ाना है असा सा तो जुल्म मां जो 3000 सा भी तू भूख को न मोए 6000 सा भी तू मारी को ना दी वो मुझाता जंजी 2000 पगारा उन जी भी पूरा था ओ जंजी लाख रुपया पगारा घर में सुकून कोन था लाख रुपया पगार घर में सुकून कोन छो त पगार में पैसे में सुकून हुंदो ही ना पैसे में सुकून हुजे ते असा जा सदर ऐं वजीर आजम नशा पी न सुमन गलायो छो न मुल्क के अंदर चई सही पाकिस्तान में अमुन न थो थे अब अमुन न थे त थे काडो ऐं जेकॾहिं असां जीअं तालीम जे लिहाज़ सां उन्हनि खे हुकूक ॾिना वञनि जेको पढ़ी अचे उनखे नौकरी ॾिनी वञे हाणे जेको छोरो 14 साल 15 साल स्कूल में कॉलेज में पिया चक्कर बि नहीं पियो पढ़ियो न कोडर खयई न कम कयई हाणे 15 सालनि खां पोइ डिग्री बि मिलेसि नौकरी कोन थी मिलेसि सच ॿुधा न पघारी करे सघंदो न घर जो कमकार करे सघंदो पोइ धाड़ो न हाणे त धूड़ पाए इन खां कमु कहिड़ो थींदो असां हरू भरू मानन के डोहारी बनाए ए हुकूमत डोहारी बनाए पोती चलसी डोह घणा था थे अरे डोह में तू पैरो मुल्क सा जेकरे या त तालीम न दिया जदी आरो था तालीम तो उनके तालीम जो हक तो दियो तन का फीसू वठी उनके तालीम था दियारो जेके बे कम कार जा रहन भी न था उनके नौकरी तो दियो ये सभनी जो पेट भरल हुंदो सही नमूने उनके पगार मिलंदी अब जेके सिपाही के सही सवार पैसो मिले पगार त इनके जरूरत केड़ी आ जो मौलवी गुल मोहम्मद का भी रास्ते में 10 रुपया घुरे गालायो छो न घुरंदो चो तो बस मुंह वट हर गंजा ओ मुजादा असा वट इयो अंधेरा है अल्लाह करे जो मुल्क पाकिस्तान जो अंदर को फारूक आजम जेड़ो बादशाह जी उन जज्बे वारो जवान खुदा जो कसम पो दिस बहरहाल मां इन लफ्ज़न ते नथो ॻाल्हायां हाणे आखिरी चंदो थी इंशाअल्लाह त चैन मानन के
थकजी पिया हो ठीक है थका वाके कोन आयो जो हिकड़ा हुंदा आहिनि मैदान जा भाड़िया मैदान छॾे भॼी वेंदा आहिनि पर ही त हिकिड़ो ई कोन थो उथे सुभान अल्लाह सुबुह ताईं बि मैदान मनाए ॾेखारींदो मल्हाए ॾेखारींदो हाणे ॿियो चंडो इहो अथई अचई तो रबी अव्वल जो महीनो सुभान अल्लाह झंडा वठ झंडा सुभान अल्लाह छा वठदे झंडा छा वठने झंडा ओए सावा झंडा छा वठने झंडा सावा झंडा चो सावा झंडा सावा झंडा चो सबज़ झंडा सबज़ झंडा ॾाढे चो सबज़ झंडा ऐं झंडो डंडे सां गॾु आहे न कम त डंडो ऐं झंडो कंदो है झंडा अजीब है ना कि वो है सफेद काले हम हैं मदीने वाले सुभान अल्लाह कहने जे झंडन जा निशान ॿ आहिनि हिकु सफेद ॿियो कारो हो ॾसे छॾियऊं था असां अंदर जा काराऊं ॿाहिरि जा छाऊं ॿ निशान तू वो है सफेद काले हम हैं मदीने वाले 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 उनके भी देखो झंडे हमारा भी देखो झंडा उनके सफेद काले हमारे सबज़ निराले उनके सफेद काले हमारे सबज़ निराले वो है इहो कम कर कम कने अल्हम्दुलिल्लाह काफी टाइम भी गुजरी वियो नात ख़ान भी काफी हुया इलाके जा भी नात ख़ान हलिया सभिनी ॻाल्हायो तो पर इहो ॾोह छड़ो मुंहिंजे नात ख़ान तव्हांजो कयो हो जो टाइम न पिया ॾियो अल्हम्दुलिल्लाह हाणे महबूब जो सना ख़ान आहे मौलाना मोहम्मद याकूब ताहिरी भान साहब जेको काज़ी अहमद खां आयल आहे ऐं मूंखे इन जी हिकिड़ी नात वणंदी आहे जेको हाजी गुलाम नबी मैसर ठाही जेका सुभान अल्लाह केड़ी चो बुधाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह पर मां न बुधाईंदुसि ॿुधाईंदो ही अबू बकर भी हो नांग भी हो हिक माशूक जा आशिक ॿई हो भी आशिक अबू बकर भी आशिक नांग भी आशिक नज़दीक कयो पेरो परे तोखे कढां या न कढां ना तो ख़ान खे ॾियां या न ॾियां उन ते पोइ वरी क्यारी खणी ईंदो ई वेठो या ईअं पुठी ॾेई करे रवानो थींदो हाणे याकूब नात थो पढ़े मौलाना साहब ताहिरी तव्हां ॾिसां त नात ॿुधो ऐं महबूब जे सना ख़ान जी जेका ख़िदमत कयो त अल्लाह ताला तव्हांजो रिज़्क़